सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। नवाब खान बहावल सिद्धो ऐं सादो माण्हू आहे। उनखे बेवकूफ़ बणाइण को वॾो मसइलो कोन्हे, जीअं उनखे इहो वक़्तु बेवकूफ़ बणाईंदो पियो अचे। छा वक़्तु? वो कीअं? हाणे पक्का ई छॾियो नवाब खान। मूंखे ख़बर आहे त इहो वक़्तु कंहिंजो माण्हू आहे ऐं इहो बहावल खे कीअं थो बेवकूफ़ बणाए। न सिर्फ़ मूसा नवाब खान जे मुठ में कैद थी वियो आहे, पर मूसा दरिया खान खे छुकाइण जे लाइ नवाब खान जे माण्हुनि जो सहारो वठी दरिया खान खे मारण जी कोशिश भी करे चुको आहे। मूसा जी सोच एतिरी किरी पहुंदी, आखिर मूसा खे थियो छा आहे? जेड़ो सजावल खान चाचा असांजो दुश्मन आहे न, ओड़ो मूसा ऐं शेर अलीअ जो भी दुश्मन आहे। सब को सिजावल सां पंहिंजा पलांद सिधा करण लाइ हले थो। असांजो उन्हनि खे बहानो हथ अची वियो आहे चाचा। जे सभु हलनि था सिजावल खान सां पलांद करण, पोइ इहो भोलड़ो बुझ बुझ थी वेंदो। चाचा साईं सजावल ॾुखियो मल आहे, उनखे झुकाइण ॾाढो ॾुखियो कमु आहे। असांखे उनजे साम्हूं वॾियूं मुरलियूं वॼाइणियूं पवंदियूं। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।